अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आदेसी आदेश हितां करे हलिया, कापड़िन कल्ब में कयो डुराणो डेस। वैरागी नौ वेस, रावल ढके रमिया। भलारे भिड़दणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुर्छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। सिंध जे क़ौमी हक़नि लाइ जा खोड़ींदड़ नाम्यारे शाइर ऐं ख़ूबसूरत इंसान शाहनवाज़ ख़ासकेली बि काल दम धणी हवाले करे छॾियो। ऐं अॼु नाम्यारे रागी अमुल इंसान सादिक फ़क़ीर जी यादि जो ॾिहाड़ो आहे। संदसि वरसी मल्हाई पई वञे। शाहनवाज़ ख़ासकेली ऐं सादिक फ़क़ीर खे भेटा पेश करण लाइ ख़ासि प्रोग्राम खणी आऊं हाज़ुर अवां जी ख़िदमत में। अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु 26 फ़रवरी साल 2026 ऐं ॾींहुं आहे ख़मीस जो। पाण ॼाणूं था त विछोड़ा ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि। विछोड़नि जा ख़ाल कॾहिं भरिजी न आहिनि सघंदा ऐं उहे अमुल इंसान जिन जो धरती लाइ घणो किरदारु हूंदो आहे, उहे जॾहिं बि मोकिलाए वेंदा आहिनि तॾहिं पंहिंजे पुठियां यादगिरियुनि जी काइनात छॾे वेंदा आहिनि। ख़ूबसूरत शाइर, ख़ूबसूरत आवाज़ रखंदड़ शाहनवाज़ ख़ासकरी जो विछोड़ो यकीनी तौरु दुखदायक विछोड़ो आहे। ऐं अॼु सादिक फ़क़ीर जी जॾहिं वरसी मल्हाई पई वञे, जॾहिं खेसि असीं भेटाऊं जा गुलाब आछे रहिया आहियूं, तॾहिं दिलि ग़म में ॿुॾल आहे ऐं अखियूं आबदीद इन करे बि थी वञनि थियूं जो अहिड़ा अमुल इंसान सदियुनि में पैदा थींदा आहिनि ऐं पोइ सॼो सारो दौरु उन्हनि खे विसारे नाहे सघंदो। शाहनवाज़ ख़ासकेली क़ौम परस्त सियासत सां सलाहियल बि रहियो। हूअ ख़ूबसूरत शाइर बि हो। हुन पंहिंजी शाइरी में धरती जो दर्द लिखियो ऐं सादिक फ़क़ीर उहो अमुल रागी हो जंहिं धरती जो दर्द ॻातो। नवाब वली मोहम्मद भरसां अॼु जॾहिं शाहनवाज़ ख़ासकेली मिटी जे हंज में वञी आरामी थियो आहे, तॾहिं संस गीत जागी रहिया आहिनि। संस ग़ज़ल संदसि ॻोल्हा जी गंढ खोलनि था ऐं संदसि साथी सुॾकी पवनि था। शाहनवाज़ ख़ासकेली जंहिं लिखियो त हयाती आज़माए पई, अलाए हथ छॾाए पई, ॿुधण वारा सभई ॿोड़ा चरी कंहिं लाइ ॻाए पई। उझामी ख़ाक थी वियासीं वरी काई दुखाए पई, असांजा पेट ख़ाली हिन असांखे बुख खाए पई। वतन तां वार जी आयो अमड़ मेंदी भिजाए पई, हयाती आज़माए पई, अलाए हथ छॾाए पई। शाहनवाज़ ख़ासकेली खे भेटा पेश कंदे नाम्यारे शाइरनि लेखक माशूक धारे जे लिखियो। असांजे सथ जे साथी शाहनवाज़ ख़ासकेली जी ज़ात जा केतिरा ई हवाला आहिनि। हू बहितरीन उस्ताद, रागी, समाज सुधारक, क़ौमी कारकुन, शाइर ऐं इंसानियत सां प्यार कंदड़ हो। शाहनवाज़ सां मुंहिंजी शनासाई हाई स्कूल वारे ज़माने खां वठी हुई ऐं उन हवाले सां मुंहिंजो साणुसि लॻभॻि 40 सालनि जो तालुक़ु हो। 40 सालनि जे उन सॼे अरसे में मूं खेसि हिकु मिसाली इंसान तौरु ॾिठो। नवाब वली मोहम्मद जा दोस्त शाहनवाज़ ख़ासकेली, शाहनवाज़ लाखो, मुजीब माछी, अलहरखियो कल्हड़ो ऐं अब्दुल हमीद कल्हड़ो असां लाइ हिमत, हौसले, ॿधी, ताक़त, जुरत, बहादुरी ऐं दोस्ती जो मिसाली रूप रहिया आहिनि। संदन किरदार जीवन अॾोलता जो सबबु सिंध ऐं सिंधी माण्हुनि जी आशिकी रहियो आहे। हीअ त मूं शाहनवाज़ ख़ासकेली जी वही ऐं टही जी ॻाल्हि कई, पर हिननि खां सीनियर साथी मोहम्मद रमज़ान ओठो, शैतान फ़क़ीर, दीन मोहम्मद गबोल धमचर, प्रोफेसर नज़ीर अहमद खोखर, हैबत कलोई ऐं लालीनो परवानो सुमरो बि हिन तर जे माथे जी बंदिया रहिया आहिनि। आऊं दोस्तनि खे नवाब वली मोहम्मद वारनि जी जुरतनि ऐं मोहबतनि जो मिसाल ॾींदो आहियां त छल न इतफ़ाक़ सां कंहिंजो घर सड़े। मालिक खे ख़बर ई कान पवंदी त सर लड़ियूं पजर काया, काजण लाटण कड़ियूं टुआ कख काना ऐं कारीगर यानी बाधारा किथां आया।
हंध बिस्तरा रिलियूं थांव थफ़ा ईअं करे थी वेंदा जो घर धणी लाइ ॿुॾी जा ॿीणा थी वेंदा। शल न हिननि जे कंहिं हमरा सां को मुंहुं कड़ो करे ॻाल्हाए कुटे कीमो करे छॾींदुसि। न रुॻो एतिरो पर जे कंहिं सरकारी कामरो बि हेॾां होॾां कयो त सम्झो त हमरा लोह थी वेंदो। उन हिमत ऐं जुरत जे करे शाहनवाज़ ख़ासकेली उन जा साथी सदाईं तर जे शाशू ख़ाननि जी अख जो कख पए रहिया। थाणा ऐं घाणा हिननि जे उन अज़म ऐं अॾोलता खे कुझु बि करे न सघिया। शाहनवाज़ ख़ासकेली सिंध सां गॾु फ़न जो बि आशिक़ु हो। हुन जॾहिं 5 जुलाई 1985 में ताजल बेवस लाइब्रेरी जी इफ़्तिताही तक़रीब में गदा ख़ासकेली जो क़ौमी गीत ही पंहिंजी भूअं भलारी आ ही साह खां सिंधड़ी प्यारी आ ॻायो हो त उस्ताद बुखारी, शमशेरुल हैदरी, ताजल बेवस, हिदायत बलोच, हाफ़िज़ मोहम्मद बख्श ख़ासकेली, राशिद मोराई, मोहम्मद रमज़ान उठे, ताज जोए ऐं राकिम सुमेत सॼे पंडाल खे मोहे छॾियो हुआईं। शाहनवाज़ ख़ासकेली जंहिंसां गॾिजी मूं रूहल वाज पटन ते मामी जुमन दरबदर हलीम बाग़ी हाजी साद सां रूह रिहाणियूं बि कयूं हुयूं त साणस गॾिजी उमरकोट में शफ़ी फ़क़ीर जे संगीत कलब ते शफ़ी फ़क़ीर ऐं मिठी में रजब फ़क़ीर जी संगीत कलब ते रजब फ़क़ीर खे बि ॿुधो हो। मूं साणस गॾिजी बोरड़े नवां जतोई में निमाणे सिंधी जे मस्कन जो सुकून बि माणियो हो त मुकीमाबाद में मौला बख्श किरे, दौलतपुर में मौला बख्श बुरड़े, मोहम्मद शरीफ़ उनड़, इसरार लांघा, अली मुराद डाहिरी, नवाब वली मोहम्मद में अब्दुल हमीद कल्होड़े, इमरान लतीफ़ी, एजाज सोलंगी, साजिद सोलंगी, यूसुफ गुल सोलंगी, न्याज़ कलोई, महबूब रज़ा राहो, नवाब शाह में बख्शल बागी ऐं सतार सुंदर ऐं सकरंड में साईं मीर मोहम्मद पीरज़ादे, गुल मोहम्मद रिंद, मजीद अब्बासी, माणक मला, जहांगीर डाहिरी, मोहम्मद हनीफ़ सुमरे, अली नवाज़ डाहिरी, अयाज़ महर, साहिल पीरज़ादे ऐं अज़हर महर सां कचहरियूं बि कयूं हुयूं। काज़ी अहमद ईंदो हो त आउं मुजीब ओठो ऐं शाहनवाज़ ख़ासकेली कलाकनि जा कलाक वेही कचहरी कंदा हुआसीं। मूंसां काज़ी अहमद जे कुझु हमराहनि मुंहुं घुंजायो त हू जुआन जो पुटु पंहिंजे दोस्तनि समेत मूंसां गॾिजी बीही रहियो। शाहनवाज़ ख़ासकेली फ़क़ीर उस्मान ते किताब आणण में बि मूंसां गॾु हो जेको फ़क़ीर जे 40 ते पधिरो थियो हो। साईं इमदाद लगारी, शाहनवाज़, मंज़ूर सोलंगी ऐं असां उस्मान फ़क़ीर यादगार कमेटी ठाही जेका हर साल फ़क़ीर जी वरसी जो प्रोग्राम कंदी रही आहे। शाहनवाज़ वल्द मोहम्मद ख़ान ख़ासकेली 8 मई 1970 ते ॻोठ हाजी अब्दुल्ला ख़ासकेली मौजूदा तालके काज़ी अहमद ज़िले शहीद बेनज़ीराबाद में ॼाओ। हुन प्राइमरी तालीम सिंधी 5 दर्जा ॻोठ अची मस्जिद ठारू शाह मां हासिलु कई। मैट्रिक गवर्नमेंट हाई स्कूल काज़ी अहमद मां 1987 में कयाई। इंटर मेहराण कॉलेज मोरे मां ऐं PTC अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी मां कयाई। शाहनवाज़ ख़ासकेली 18 मई 1992 में प्राइमरी उस्ताद मुक़ररु थियो। पाण क़ाइम ख़ान गबोल, मिठो माछी, कंडो कल्होड़े ऐं नवाब वली मोहम्मद स्कूल में रहियो ऐं गुलड़नि जहिड़नि ॿारनि खे साञा जा सबक़ ॾिनाई। हूअ गवर्नमेंट प्राइमरी स्कूल नवाब वली मोहम्मद जो त हेड मास्टर बि रही चुको हो। पाण 18 जुलाई 2018 ते वक़्त खां अॻु में रिटायरमेंट वरिताई। हू पाण में 5 भाइर हुआ, अब्दुल मोमिन, अली नवाज़, शाहनवाज़, नज़ीर अहमद ऐं नसीर अहमद। खेसि 2 पुटनि मज़हर ऐं मुसवर ऐं 4 नियाणियुनि जो औलाद थियो। शाहनवाज़ ख़ासकेली 1987 खां राग जी शुरूआति कई। हुन राग जी बाज़ाब्ता त सिख्या कान वरिती हुई पर तंहिं हूंदे बि उस्मान फ़क़ीर ऐं शफ़ी फ़क़ीर खां राग जी ॼाण हासिलु कंदो रहियो। पाण 1-2 ऑडियो कैस्टूं बि कयाई। शाहनवाज़ ख़ासकेली शाइरी जी शुरूआति 1988 खां कई। शाइरी में संदसि उस्ताद निमाणो सिंधी हो। हुन शुरूआति में रोशन तख़लुस सां शाइरी लिखी। हुन शुरूआती शाइरी रोशन शाहनवाज़ तख़लुस सां लिखी जेका मुख़्तलिफ़ अख़बारनि ऐं रिसालनि में छपियल आहे। काफ़ी सालनि खां हू शाहनवाज़ ख़ासकेली जे नाले सां ई लिखी रहियो हो। हुन शाइरी जे मुख़्तलिफ़ सनफ़नि ग़ज़ल, गीत ऐं नज़म वग़ैरह ते लिखियो पर हुन घणो ध्यानु ग़ज़ल ते ॾिनो। जदीद ग़ज़ल जे हवाले सां शाहनवाज़ ख़ासकेली जो नालो चोटी जे शाइरनि में शुमारु थिए थो। शाहनवाज़ ख़ासकेली सिंधी अदबी संगत शाख़ नवाब वली मोहम्मद जो बुनियादु विझंदड़ ऐं बानी मेंबर हो।
पाण शाख जो सेक्रेटरी ऐं काउंसलर बि रही चुको। पाण सिंधी अदबी संगत शाख काज़ीअ जो पिणु मेंबर रही चुको। ताज़ो जनवरी 2026 में संदसि शाइरी जो किताब रेबारण छपजी मंज़र आम ते आयो आहे। शाहनवाज़ ख़ासकली जॾहिं पंहिंजा ग़ज़ल न कोई ॻोठा पंहिंजो घराणो को बि कोन्हे को, वण वण में तूं वसी थो पन पन पचार तुंहिंजी, हू घूंघट मां निकिरी निहारूं अचनि थियूं, केॾो ॾूर हलियो वियो आहे, असां लाइ उभ उढर रही सॼी धरती विछाणो आहे, खुटी राति वेंदी सितारा न सुम्हंदा, या तन्हाई न तड़पायो हूंदई पंहिंजे रसीले ऐं सोज़ वारे आवाज़ में ॻाईंदो हो त महफ़िल ते वजद तारी करे छॾींदो हो। शाहनवाज़ ख़ासकली जदीद ग़ज़ल गो शाइर, सुरीलो रागी, बहितरीन उस्ताद, सचो क़ौमी कारकुन, हमदर्द, समाज सुधारक, मुख़लिस इंसान ऐं दिलबर दोस्त हो। हूअ 25 फरवरी 2026 ते गुर्दनि जी तकलीफ़ जे करे असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। संदसि विछोड़ो अखियूं आलियूं कंदड़ ऐं जीउ झोरींदड़ आहे। ऐं हाणे अचो था शाहनवाज़ खां संदसि शाइरी ॿुधूं। सिपतूं समुंड में मां ककर में कणी, आऊं उभता अचां जे तूं मोती जणी। सिपतूं समुंड में मां ककर में कणी, आऊं उभता अचां जे तूं मोती जणी। सिपतूं समुंड में, सिपतूं समुंड में, मूं हवा जे हथनि ते ॾिया ॿारिया, मूं हवा जे हथनि ते ॾिया ॿारिया, हू अचे पई अचे ख्वाब केॾा खणी, आऊं उभता अचां जे तूं मोती जणी। सिपतूं समुंड में, सिपतूं समुंड में, राति हुन खे वंडियो ऐं विरहायो पीए, राति हुन खे वंडियो ऐं विरहायो पीए, बाख ताईं मसे भाकुरनि में बणी, आऊं उभता अचां जे तूं मोती जणी। सिपतूं समुंड में मां ककर में कणी, आऊं उभता अचां जे तूं मोती जणी। सिपतूं समुंड में, सिपतूं समुंड में, हू ऐं मां हिक ॿिए में रुलियासीं पिए, हू ऐं मां हिक ॿिए में रुलियासीं पिए, चंद्र जी रोशनी छन मां पे छणी, आऊं उभता अचां जे तूं मोती जणी। सिपतूं समुंड में, सिपतूं समुंड में, रूप लातो जे कोल्ह ठरो ठाहियो,
रूप लातो जेको ठरो ठाहियो ऐं लुटेरा थिया देस जा थई धणी आऊं उभतां अचां जे तूं मोती ॼणी सिपतूं समुंड में सिपतूं समुंड में। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में ख़ासि प्रोग्राम पेश कयो पियो वञे जेको असीं अॼु पेश करे रहिया आहियूं। नाम्यारे शाइर शाहनवाज़ ख़ासकेली ऐं नाम्यारे रागी सादिक फ़क़ीर जी यादि में काल्ह विछड़ी वियल ख़ूबसूरत शाइर शाहनवाज़ ख़ासकेली खे भेटा पेश कंदे फ़िराक हाले पोटो लिखे थो। अञा प्यारे रामचंद ओड जे विछण जो ग़म बाबरनि टांडनि जे दिलि में धगी रहियो हो त अॼु वरी हिकु ॾुखाइती ख़बर मिली आहे त असांजो प्यारो यार शाहनवाज़ ख़ासकेली असांखां मोकिलाए वियो आहे। राम सां फ़क़्ति अदबी लाॻापा हुआ पर शाहनवाज़ सां सियासी ऐं ज़ाती तालुक़ बि हुया। शाहनवाज़ असांजी क़ौमी तहरीक जो हिकु यगानो किरदारु हो। आउं जॾहिं जसकम जो सरगर्म कारकुन हुउसि त केतिरनि ई जलसनि में साणस मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। रोहल वाव में त साणस अणगणियूं कचहरियूं थियल आहिनि। हीउ हिकु ख़ुदिदार ऐं धरती जो हिकु गैरतमंद पुटु हो। निमाणे सिंधीअ जे हिकु ॿिनि वर्षनि में मूं बि शिरकत कई हुई। हिकु भेरे अदबी संघ जी इलेक्शन दौरान मिलियो। चयाईं मुंहिंजो वोट त कोन्हे पर तो पारनि यारनि सां मिलण लाइ आयो आहियां। यार शाहनवाज़ तोखे यादि आहे त हिकु भेरे तो चयो हो त तुंहिंजे हिन गज़ल जी वाह जी धुन ठाही अथमि। पोइ तो उहा झुंगारे ॿुधाई हुई। चयमि त उहो फेसबुक ते बि झुंगारे रख। तो वाइदो कयो हो पर पोइ उहा ॻाल्हि तोखां बि विसरी वई त मूंखां बि विसरी वई। मूं तोखे ॿुधायो हो त पहिरियों भेरो निमाणे सां कीअं मिलियसि। उहो किसो ॿुधी तो जेके टहक ॾिना हुया उहे अॼु बि यादि अथमि। हलणो हर कंहिंखे आहे पर तो जीअं पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करे हलिजे त ज़मीर सिंध अमड़ अॻियां माण्हू शर्मसार नाहे थींदो। न त ॾात धणी घणा पिया आहिनि जेके मरणो बि खाइनि त परणो बि खाइनि। सिंध बि कनि था त सिंध दुश्मन कुवतनि जी हुज़ूरी बि कनि था। पर जीअं तो पंहिंजो किरदारु बेदाग़ रखियो असांखे उन ते फ़ख़ुरु आहे त शाहनवाज़ असां जहिड़नि फ़क़ीर तबियत माण्हू जो यार हो जेको मरणो मरी वियो पर कॾहिं बि सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जी अपील न कयाई। तूं या तो मूं तोखे हिकु दफ़ो चयो हो त तोखे तव्हां न पर तूं चवां त कावड़ न कजांइ छो त उहो असां लाड़ी माण्हू जो लहजो आहे। तो चपनि में मुर्की चयो हो त अवां लाड़ी माण्हू उन करे ई असांखे प्यारा आहियो जो महबूबनि जो लहजो रखो था। बसि यार वञिणो हर कंहिंखे आहे पर ईअं ओचितो जुदाई नाहे कबी यार। तुंहिंजे विछड़ण खां पोइ तुंहिंजे विछड़ण खां पोइ पाण सां बि किथे मिलिया न आहियूं। तुंहिंजे विछड़ण खां पोइ मिलिया न आहियूं। तुंहिंजे विछड़ण खां पोइ मिलिया न आहियूं। ऐं हाणे प्रोग्राम में भेटाऊं जा गुलाब अचूं था ख़ूबसूरत रागी सादिक फ़क़ीर खे। अॼु सादिक फ़क़ीर जी वरसी मल्हाई पई वञे। सादिक फ़क़ीर उहो अमुल इंसान हो जंहिं सऊदी जे पटनि में जॾहिं हादसे में हयाती वञाई त हुनजो मिड़ जॾहिं मिठी आंदो वियो तॾहिं होली हुई। ऐं होली जी कंडीशन इहा हुई त कंहिं बि असां ते रंग न हारिया। हीअ बि त कहिड़ी होली आई। हर अख आली हुई, शहर बंदि हो, अखियूं मुंतज़र हुयूं। सोग जो उहो आलम, भेटा जो उहो आलम अॼु ताईं शायदि कंहिं फ़नकार खे मिली सघियो हुजे। अॼु उन अज़ीम अमुल फ़नकार जी वरसी मल्हाई पई वञे।
उहो फ़नकार जंहिंजे गीतनि में गुंजार बि हुई, जेको न सिर्फ़ु नाले जो सादिक हो पर अमली ज़िंदगी में बि सादिक हो। नामियारे राॻीअ सादिक फ़क़ीर फैज़ मोहम्मद मंगणहार जे घर में 20 मार्च 1963 ते मिठी शहर ज़िले थरपारकर में जनम वरितो। संदसि तालीम सिंधी अदब में MA हुई। तालीम खाते में उस्ताद हो। सादिक खे नंढपिण खां ई ॻाइण जो शौक़ु हो। हुन राग जी शुरूआती सिख्या हुसैन फ़क़ीर खां वरिती। हुन ॻाइण जी शुरूआत 1982 धारे मिठी कॉलेज जे हिकु प्रोग्राम में शागिर्द जी हैसियत सां कई। उस्ताद मिलण सबबि राग जी दुनिया में कदम रखियाई। रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते खेसि नामवर ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा मुतारिफ़ करायो, जंहिं दौरान नामवर शाइर अयाज़ गुल जी वाई तोखां थींदे धार रिकॉर्ड कयाई, जेका घणी पसंदि कई वई। 1988 में PTV ते खेसि शमशेर उल हैदरी मुतारिफ़ करायो। सादिक फ़क़ीर सिंधी अदबी संगत शाख मिठी जो बुनियादी मेंबर ऐं सेक्रेटरी पिणु रहियो। उनखां सवाइ हू मिठी में सगा में सरगर्म रहियो। हीअ मिठी शहर में सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट जो सरबराह हुयो। सादिक फ़क़ीर जा लॻभॻि 50 ऑडियो कैसेटनि जा एल्बम रिकॉर्ड थिया ऐं केतिरा ई गीत मुख़्तलिफ़ सिंधी TV चैनलनि तां नशर बि थींदा रहिया। हुन सिंध जे नामवर शाइरनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, शेख अयाज़, हाफ़िज़ निज़ामाणी, इमदाद हुसैनी, तनवीर अब्बासी, वफ़ा नाथन शाही, साईंदाद सांद, अयाज़ गुल, अदल सुमरे समेत केतिरनि खे ॻायो। उनखां सवाइ मिर्ज़ा ग़ालिब, फैज़ अहमद फैज़ खे पिणु ॻाताईं। सादिक फ़क़ीर ख़ानदान समेत उमिरि ते वियल हो, जिते 26 फरवरी 2015 ते गाॾी सां हादिसो पेश आयो, जंहिं हादिसे में लाॾाणो करे वियो। संदसि ख़ानदान जा 2 फ़र्द सख़्तु ज़ख़्मी थिया हुआ। सादिक जे मढ़ खे ॾेहाणे मिठी में मिटी मां हवाले कयो वियो। संदसि जनाज़े में हज़ारे माण्हुनि शिरकत कई हुई। नामियारे शाइर मज़हर लगारी लिखियो, सादिक फ़क़ीर थर जी सोच ऐं संगे जो तर्जमान हो। हूं त अयाज़ गुल जो गज़ल तोखां थींदे धार हुनजी सुञाणप बणिजी वियो, पर वेझनि दोस्तनि खे ख़बर हुई त हुन सिंधी सां गॾोगॾु मारवाड़ी जी शानदार शाइरी बि कंपोज़ कई। हिकु भेरो हैदराबाद में हुन मुंहिंजे नज़म केॾो दुखी सूरजमुखी थी राति रोज़ानो अचे जी फिल बदी धुन ठाही ऐं एॾो हेॾे लही ही शेर आला पियाई। हर मोहबत अधूरो को शेर, हर जवानी ॼण टुटल काई सितार। हेॾे वॾे फ़नकार खां माण्हू अजीब फरमाइशूं कंदा हुआ। जीअं जोक मशहूरु आहे त फैज़ साहिब खे माण्हू चवंदा हुआ त मेहदी हसन वारो गज़ल ॿुधायो, यानी गुलूं में रंग भरे बाद नओ बहार चले ॿुधायो। हू भले छा बि ॻाए, पर सादिक फ़क़ीर जा आलापियल सुर मारे जा बैत संस आवाज़ में मुंडी जी पूरा ईंदा हुआ। वुठा के वसंदा मींहं बीमारुनि ते, कीन झलींदियमि कोठियूं जेरे हूंदसि जे, मिली मारन खे ऐं सिक लाहींदसि सुमरा। ऐं संस पेश कयल थर जो हीअ लैंडस्केप त ॼण टूअरे ज़मले उत्साहींदड़ पुरम हुजे। दिलकश हर मंज़रा ॼण सारो सूहन नगरा, सोन वर्णी ही सिंध धरती ऐं सुरमई अंबरा। अहिड़ो मुंहिंजो थरा, अहिड़ो मुंहिंजो थरा। नामियारे शाइर अली दोस्त आजिज़ लिखियो त सादिक बीजल न हो, बाबीहो हो, जंहिंजो रूह दोस्तनि मां रजी न रजंदो हो। हूअ दोस्तनि जे मेलनि मल्हालनि में अॻियां अॻियां हो। ईअं लॻंदो हो ॼण हू ॻाईंदो ई दोस्तनि जी दिलि ख़ुशि करण लाइ हो। हिकु वसकारे जी राति मारी रेस्ट हाउस ते ताजल बेवस बि तरसिल हुजे। हुन ताजल जो कलाम ॻायो। ताजल नचणु लॻो ऐं मूंखे बि पाण सां गॾु हथ खणण लाइ ज़ोर कयाईं। हुनखे सुठो पिए लॻो। हूअ संगत जे अदबी तोड़े ज़ाती प्रोग्रामनि काजनि में कही अची निकिरंदो हो। हुन माणकनि खां वधीक मोहबतूं मेड़ियूं। हुन वटि तमय जी तवार न हुई। हीअ दौलत जूं मुठियूं भरे दिलि वारनि खां धार थियण वारो न हो। हुन पंहिंजूं आदतूं न बिगाड़ियूं। हुन साहिली पटीअ जी सूंहं ॿूटी वांगुरु खारे समण सां खेॾंदे बि पंहिंजो मिठो साउ न मटियो। सूहण जीअं सेणनि मिठो साउ न मटियो। सिगरेट पीअंदो हो। हुनखे सिंध बेइंतहा प्यारु ॾिनो। सिंधी माण्हुनि ऐं दोस्तनि जे अहिड़े रवैये जी मोट में ही हमेशह शुक्रगुज़ार रहंदो हो। हुन में माया वॾाई न हुई। ही बादशाह फ़क़ीर हो। हुनखे अहिड़ी फ़क़ीरी पसंदि हुई जंहिंमें जीवन सां पाण सां तकुल्फ़ ऐं अजायो ॾेख न हो। चवंदो हो
असांजो हिकु माइट चवंदो आहे जे ॿियो जनम मिले त बि वरी बि फ़क़ीर ई थींदुसि। नाम्यारे लेखक ऐं ब्रॉडकास्टर कंपेयर सैयद माकन शाह रिज़वी लिखियो, ठटे शहर ते सियारे मुंहिंजे सर्द हवाउनि बर्फ़ जी ख़ुशबू पखेड़णु शुरू कई हुई ऐं मकली टकरी त नसुरो ईअं ठरी हुई ॼण कोरे घड़े जो पारे में ॼमी वियल पाणी हुजे। पिरह कुझु परे हुई पर असां ॿई हिकु ई खथे में वेठिजी सीउ खां बचंदे मकली ते ठठे ॾांहुं ईंदे रस्ते ते कंहिं रक्षा कंहिं बस मतिलबु त सवारी जो इंतज़ारु करे रहिया हुआसीं। उहो फंक्शन कुझु देरि अॻु ख़तमु थियो हो, जंहिंमें मुंहिंजी कंपेयरिंग ऐं सादिक फ़क़ीर जा सुर शामिलु हुआ ऐं तॾहिं हुन झुंगारियो हो, पिरह परिया पतो न आहे त राति केसीं डुहाग ॾींदी। अया जूं सिटूं झुंगारींदे हू मुरकी रहियो। सादिक फ़क़ीर जो हर अंदाज़ बेलोस ऐं मोहबतनि सां भरपूर हो। थर जी वारी जा हुनजो मिज़ाज नरम हो। मोहबतनि जी उञ हमेशह हुनजे अंदर में सांडियल रही ऐं हुन सदाई बाबीअ जियां उन वारी विछाणी थर सां प्यारु कयो। न रुॻो प्यारु कयो पर पंहिंजे कोयल जहिड़नि सुरनि सां सॼी सिंध खे प्यार जो पैगाम ॾिनो। हूअ मुंहिंजो दिली दोस्त हो, महबूब यार हो ऐं हद खां वधीक वफ़ादार हो। लोभ लालच खां घणो परे रहंदड़ सादिक फ़क़ीर मुंहिंजी दोस्ती सबबि हिकु कैसेट कंपनी जे मालिक सां कयल मुआइदो उन करे टोड़े हज़ारे रुपयनि तां हथ खणी वियो हो जंहिं किन हवालनि सां मुंहिंजी मुखालफ़त कई हुई। डीपले शहर में फ़क़ीर फैज़ मोहम्मद तपेदार जे घर में जनम वठंदड़ सादिक फ़क़ीर नंढपिण में पंहिंजे पीउ सां गॾु मिठी अची रहियो हो। जिते हुन सुर संगीत सां गॾु स्कूल मां बि तालीम पिराइणु शुरू कई ऐं हू सिंध जो उहो महबूब फ़नकार हो जेको पोस्ट ग्रेजुएट हो। राग जी शुरूआती तालीम हुन जेतोणीक हसीन धुनूं जोड़ींदड़ फ़नकार हुसैन बख़्श खां वरिती हुई, पर मंगणहार जो ॿार त पिंघे में सुरनि जी सुती पीअंदो आहे। उन करे सादिक बि सुरनि जी न रुॻो सुती पीती पर दुको बि खाधो हो। उन करे हुनजो दर्दीलो आवाज़ु जॾहिं बि ॿुरियो त सॼी सिंध वासे वियो। आम फ़नकारनि जी हुन कॾहिं बि कंहिं शादी मुरादी या फंक्शन जो अॻुवाट मुआवज़ो तय न कयो, पर जेको मिलियो उहो घणो सम्झी शुक्र कयाईं। यारनि जे हिन यार खे जॾहिं जिते बि सॾु थियो ही हर हाल उते पखी थी पहुतो। सादिक फ़क़ीर जी सुहिणी सदा सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसागी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन